بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ورفعنا لك ذكرك صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين صوفی باصفا عاشق حبیب مصطفیٰ حضرت قبلہ سائیں صوفی علی نواز زید مجدہ اسٹیج کے جلوگر علماء کرام سادات اعظام مشائخ اعلام ای مجھا پیارا دوستو بزرگو پیرو رات جو آخری حصہ تمام مدینے وارے سائیں جی محبت میں جاگی رہایو پنجے کامل مرشد جی زیارت بھی کیو تھا مدینے وارے ویر جی صفت ای سناب بدھو تھا مجھے آقا مدنی مصطفیٰ صلی اللہ علیہ وسلم فرمایو اینان لا تمسہم النار اکھیوں ایڑیوں ہن جن کے دوزخ دی باہ نہ چھوندی بن اکھن وارا اوے انسان خوش نصیب ہیں جن کے دوزخ دی باہ اوڈو نہیں دی عین باتت فی سبیل اللہ وہ اکھے جکا اللہ دے راہ میں جاگ دی رہی قرآن بدھن دی رہی مصطفیٰ دی نات بدھن دی رہی ان اکھ کے دوزخ دی باہ موفا عزیزان گرامی وہ اکھ بعین نجا من محارم اللہ وہ اکھ جکا ناجائز نگاہ کھاں بچندی رہی حرام کھاں پان کے بچائیں دی رہی انہیں پنی اکھوں تے دوزخ جو بائیوں نے معاف کرے چھجیوں ہن اج تمام جو اکھوں میں اوے اکھوں ہن دے کے مصطفیٰ جے محبت میں جاگی رہیوں ہن مدینے والے سائیں جے عشق میں تبھی جاگی رہا ہو یقین جانو تا اجو کی رات ہی تمام جو جاگن ہی تمام جو ہن پاک محفل میں اچن قیامت دے دیاڑے ضرور تمام کے کم میں نیندو حضرت مدینے والے تاجدار سونے لجپال نبی فرمائے ہوا تا جے کرے کے مجلس میں کو مانو اللہ کے محبت میں رنو مدینے والے سائیں دے عشق میں اکھ آلی تھی رب انہیں کے بخشے تو چھڑے لَرُحِمُ مَنْ حَوْلَهُ وَلَوْ كَانَ 20 أَلْفًا ان رون درجے چوتھاری دے کے بیٹھے رہن اللہ انہوں کے بھی بخشے شدید ہوا بھلی کڑی 20,000 مخلوق ہوتے 20,000 مانو انہیں ہکڑے روڑ ہمارے جے صدقے رب بخشے معاف کرے جے کریں ہن محفل میں کہ ہکڑے جیب مصطفیٰ سوڑے جی محبت میں حق آلی تھی پئی حبیبن جی محبت میں کہ کیا لڑ کٹمی پیو کہ دل کی تار مدینے وارے جار سا جڑی وئی خدا جو قسم وہ انہیں جلائے زندگی اللہ کے رضا والی زندگی پڑھتی وئی انہیں جلا جنت واجب تھی وئی مصطفیٰ جو دیدار انہیں کے اللہ جے پاک قرآن ماں
जेकी आयत सगोरी हिन नाचीज़ तिलावत कई रब्बे ज़ुल जलाल मदीने वारे साईं सा मुखातिब थी फरमायो वरफ़अना लक ज़िक्रक हबीब तुझे खातिर तुझे ज़िक्र के असां बुलंद करे छॾियोसीं मुझा महबूब तुझे ज़िक्र के तुझे शान के तुझे मकाम के तुझे दर्जे के असीं पाण बुलंद करण वारा आहियूं अज़ीज़ान गिरामी ज़िक्र की बुलंदी हुजूर जे जिस्म के रब बुलंद कयो हुजूर जे इस्म के रब बुलंद कयो मदीने वारे साईं जी ज़ात ज़ातन जी सरदार मां साईं जो हुकुम मनी थोड़ी देर वेठुस दिल चवे दी बी तां दा खिताब कया बजाण पैसा घोरण बस कयो तो मां ॻाल्हायां कुछ रात ढलण वारी आहे फुटण वारी आहे चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल मालिक करीम फरमायो सोना हबीब तुझे खातिर तुझे ज़िक्र के असां बुलंद कयो आ मौला केतिरो बुलंद कई केखा बुलंद कई बुलंदी जी रिफ़त जी ऊंचाई जी उहा ॻाल्हि केसी ताईं बुलंदी पहुती आहे मालिक करीम फरमायो वरफ़अना हबीब असां बुलंद कयो आहे बुलंदी एडी ॾिनी आहे जेतिरी मुंहिंजे खुदाई में बुलंदी आहे छा तो मुस्तफ़ा खे अता करे छॾी आहे बुलंदी समझ भी आ तो फलाणो फलाणी शे का बुलंदा फलाणो फलाणे का बुलंदा मसलन हेठ मानू जेके पिंडाल में वेठा है कुछ स्टेज ते वेठा है चेबो त स्टेज वारा पट माने का ऊंचा है बुलंद है तदे समझ में ईदी जने मुआज़नो कबो हेठ भी तो फलाणो फलाणे का बुलंदा मौला महबूब के केतरो बुलंद कई रब फरमा वरफ़अना मुझे मुस्तफा जो मट मिसल सानी हमसर आहे ही कौन जेतरी मुझे खजाने में बुलंदी ओतरो मुझे हबीब के मुंह बुलंद करे मुस्तफा जी ज़ात ज़ातन जी सरदार मुस्तफा जो ज़मानो ज़मानन जो सरदार हुआ मदीने वारे जो शहर शहरन जो सरदार हुआ सुभान अल्लाह हुजूर जो घरानो सपनी घरानन जो सरदार हुआ मदीने वारे जी बोली सपनी बोलन जी सरदार मुझे लजपाल नबी के जेको कुरान नाज़िल जो इहो किताब सपनी किताबन जो सरदार हुआ सुभान अल्लाह सोने हबीब मदीने वाले मीर के रब फरमायो हबीब तुझे खातिर तुझे ज़िक्र के असां बुलंद करे छॾियो आ एतिरो बुलंद कयो जो पूरी कायनात जे अंदर कंहिंखे उहा बुलंदी न मिली जेका तुझे मुंहिंजे नबी मदीने वाले मीर खे मिली सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या सभी गढ़ जो सल्लल्लाहु अलैका या रसूल सुभान अल्लाह जिब्रील अमीन मदीने वाले साईं की खिदमत में आयो अर्ज करे तो तदरी कैफ रुफियत ज़िक्रक हबीब छा अवां के बुधाया त अल्लाह अवां के ज़िक्र के कीअं बुलंद कयो साईं फरमाईंदा जिब्रील ॿुधाए मुंहिंजे ज़िक्र के रब कीअं बुलंद कयो जिब्रील अर्ज़ कयो या रसूल अल्लाह
अल्लाह मुझे मोकलियो मुझे हबीब के वही चओ त तुझे जिक्र के मुंह रब ही बुलंद कयो इदा ज़ुकिर तो ज़ुकिर मई जिते मुंह रब जो जिक्र हुंदो उते तो मुस्तफा जो जिक्र हुंदो भांगे जी भांग हुजे नमाज़ी जी नमाज हुजे हाजी जो हज हुजे मुजाहिद जी क़ज़ा या जंग हुजे जिते जिते ज़िक्र मुस्तफा हुंदो उते ज़िक्र खुदा हुंदो रब पंहिंजे ज़िक्र सां गॾु दिलबर नबी जे ज़िक्र खे मिलाए छॾियो ऐसी सही जो रब कायनात फरमायो महबूब जो जाल तो तमाम ईमान पे जिक्र कमई मुझा हबीब ईमान मानो जो तबे मुकम्मल कंदुस जडे मुझे जिक्र सां गॾु तुंहिंजो जिक्र कंदा भली सारी जिंदगी ला इलाहा इल्लल्लाह पढ़ंदो रहे पर तेसी ताईं मोमिन न थींदो जेसी ताईं मुहम्मदुर रसूलुल्लाह न चवंदो जेसी ताईं तो हबीब ते ईमान न आणींदो मूंखे सारी जिंदगी मञंदो रहे ला इलाहा इल्लल्लाह जो फिर्द कंदो रहे पर जेसी ताईं मुंहिंजे हबीब ते ईमान न आणींदो तेसी ताईं उनखे मोमिन शुमार न कयो वेंदो सुभान अल्लाह मुझा दोस्तों सोने हबीब जो जिक्र रब इए बुलंद कयो जो हजरत सैयदना आदम अलैहिस्सलाम जा फरजंद पाण में वेठा कचहरी पिया कन इमाम अहमद बिन हंबल मुस्नद में रिवायत आंदी आ त हजरत आदम जा पुत्र पाण में कचहरी पिया कन हिकड़ा पिया चवण त मलाइकन जो शान वॾो आ क्या पिया चवने त उलुल अज़म जेकी फरिश्ता आहिनि उन्हनि जो शान मथे आ पाण में बहस कयूं पोइ चयूं त भला झगड़ो न कयो बस मुबाहिसो न कयो हलो त बाबे आदम खां था पुछूं त मलाइकनि जो शान मथे या क्रूबी कुदूसी फरिश्तनि मलौल आला वारनि फरिश्तनि जो दर्जो मथे गॾिजी आया हज़रत आदम खे अर्ज़ कनि था बाबा साईं असां पाण में बहस करे वेठा आहियूं अवां ॿुधायो त शान में बुलंद केर आहे हज़रत आदम अलैहिस्सलाम फरमायो जे मूंखां था पुछो त ॿुधो शान में सारी कायनात खां जे बुलंद आहे त मदीने वारो सुभान अल्लाह बाबा इहो कीअं चई जॾहिं अल्लाह ताला मूंखे ख़लक़ियो मुझे वजूद में साह भरियो मां पहली नजर खई त अर्श जे कुंगरन ते मुंहिंजी नजर पई अर्श ते लिखियल हो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह मूं रब खे अर्ज़ कयो मालिक इहो मुहम्मद मुस्तफा करीम केरा जंहिंजो नालो तो पंहिंजे नाले सां गॾु अर्श ते लिखायो आहे रब फरमायो या आदम लौला मुहम्मदुन मा खलक़तुक ए आदम जे मोहम्मद मीर के न खलकिया तो आदम के भी पैदा न किया वमा खलक़तुल जन्नत वल नार न जन्नत खलकिया न जहन्नम पैदा किया न जमीन के बिछाया न आसमान के छप्पर छाम बनाया न साबत पैदा किया ए आदम जे कायनात पैदा कयन इन्ने पाक नाले वारे जे सदके जे नाले के मूरब अर्शन ते पंजे नाले सां गॾु लिखायो है कुरान जे पारनि में आसमान जे तारनि में गॾु रब जे ज़िक्र सां ज़िक्र महबूब मुहम्मद मुझे दिलड़ी जो दिल पर महबूब मुहम्मद सुभान अल्लाह
सुभान अल्लाह। मुझा दोस्तों रब फरमायो त ओ मुझा हबीब जाल तो जिक्रों का जिक्री तुझे जिक्र के रब पंहिंजो जिक्र बनाए छॾियो आहे। जेके तुंहिंजो जिक्र था कनि से ॼणु रब जी ज़ात जो जिक्र था वेठा कनि। ओ मिठा अॼु तव्हां हिन महफ़िल में दरबार फैज़ हाशमी जे अंदर सिजल थे का सोमणी का वठी या जॾहिं बि महफ़िल शुरू थी आहे ज़िक्र मुस्तफ़ा ॿुधी रहिया आहियो। उलमा का मशाइख का सोने पंहिंजे मुर्शिद का तव्हां ज़िक्र मुस्तफ़ा ॿुधो आहे। मदीने वारे फरमायो त ज़िक्र मुस्तफ़ा जो ज़िक्र ख़ुदा। सुभान अल्लाह। असांजो ईमान तेसी ताईं नमाज मुकम्मल न थी थिए जेसी ताईं नमाज में ज़िक्र मुस्तफ़ा न कयो वञे। कीअं भली क़याम कयो रुकू कयो सजदा कयो अतयात में वेहो नमाज तॾहिं मुकम्मल थींदी जॾहिं चवंदो अस्सलामु अलैका अय्युहन नबी। ए ग़ैब जे ख़बरूं ॿुधाइण वारा अव्हां ते सलाम हुजे। जेसी ताईं महबूब ते पंहिंजे नमाज में जेका रब जी इबादत आहे अल्लाह जे बंदगी जो आला रस्तो नमाज आहे उन नमाज में बि जेसी ताईं मदीने वारे खे यादि न कंदे हुज़ूर ते सलाम न पढ़ंदे तुंहिंजी नमाज मुकम्मल थी न सघंदी। वो बिठा तहिए रात तुझे ला पस्तन वाली रात मदीने वाले साईं के मिलाद में बैठो सोने नबी के जिक्र खैर बुधन में बैठो खुदा जो कसम जेकने तुझी दिल मोहब्बत वाली दिल तार मिलण हुजे तो मुमकिन इन रात में मदीने वाले जो दीदार थी वञे। छो त सिक वारनि खे मोहब्बत वारनि खे सोने लजपाल नबी जा दीदार थींदा आहिनि। जेका दिल तड़पंदी आहे जेका दिल मोहब्बत में तड़पंदी आहे उनखे मदीने वारे मीर जो दीदार थींदो आहे। मिठा मदीने वाले साईं सोने लजपाल नबी फरमायो त जंहिं माण्हू ज़िक्र मुस्तफ़ा सां मुंहिंजे ज़िक्र सां दिल लॻी आहे उनजी तार अल्लाह जी ज़ात सां जुड़ी वेंदी आहे। इहो रस्तो आहे रब सां मिलण जो या वाट आहे रब खे राज़ी करण जी। जेतिरी महबूब सां मोहब्बत ओतिरी अल्लाह जी ज़ात जी मारिफत मिलंदी। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या। मिलाद वाली रात जीअं ज़मीनुनि ते ज़िक्र मुस्तफ़ा थींदो आहे ये आसमाननि ते बि मदीने वारे मीर जो ज़िक्र थींदो आहे। फरिश्ता अल्लाह जा नूरानी मलाइक उहे मुझे दिल पर मोहम्मद करीम जो ज़िक्र पाक पंहिंजे मजलिसुनि में वेही कंदा आहिनि। मिलाद वारी रात जॾहिं सुणे हबीब जी दुनिया ते तशरीफ फरमाई थी अल्लाह ताला जल शानो आसमाननि ते सतन आसमाननि ते सुरजत ऐं याकूत जा थंभ रोशन कया। नूरानी थंभ नूरानी सुतून जेके परे खां चिमकनि पिया रब सतनी आसमाननि में हुज़ूर जे मिलाद जे याद में ये थंभ खोड़े छड़िया नूर सां चिमकाए छड़िया। फरिश्तनि अर्ज़ कयो मुंहिंजा मौला ही पिलर ही नूर जा मीनार छाजे लाइ रोशन कया अथई। रब
फरमायो ही मुझे महबूब जे मिलाद जी निशानी आहे इनके ॾिसंदा रहो तव्हांखे मुंहिंजे नबीअ जी यादि ईंदी रही ये मिलाद की निशानी के तौर ते ससनी आसमान ते ये नूर दा सुकून मां रब हिन जे लाइ कायम थो कयां त तव्हां इन्हनि नूरी सुकूननि खे ॾिसो ऐं मुंहिंजे नबी ते सलाम ऐं सलाम पढ़ंदा रहो सुभान अल्लाह हुजूर जन जन मेराज ते विया साईं फरमायो त ससनी आसमाननि ते मूं इहे नूर जा सुकून चमकंदे ॾिठा मूं पुछो जिब्रील ही छाजा सुकून आहिनि या रसूल अल्लाह ही अव्हांजे मिलाद जी निशानी आहे मिलाद वारी रात अल्लाह ताला जल शानहू हौज़े कौसर नहरे कौसर जे ॿिन्ही किनारनि ते खुशबू वारा 70,000 वण लॻाया हुया सीरत हलफीवारो थो लिखे इमाम जलालुद्दीन सुयूती थो लिखे त कौसर जे नहर जे ॿिन्ही कपनि ॿिन्ही किनारनि ते रब 70,000 वण लॻाया जेकी खुशबूदार आहिनि जंहिंजी खुशबू पूरे जन्नत में पखिड़जंदी आहे पोइ मलाइका पुछण लॻा मौला अॼु ही छाजे लाइ नहर जे किनारे ते तो वण लॻाया आहिनि रब फरमायो अॼु मुंहिंजे महबूब मोहम्मद जी विलादत थी रही आहे उन जे ख़ुशीअ में मूं रब वण जन्नत में लॻाया आहिनि पूरी रूए ज़मीन ते जेकी बि सुकल वण हुया उन्हनि खे रब साओ कयो रूए ज़मीन ते खुश्क ज़मीन बंजर ऐं वैरान ज़मीन खे रब आबाद कयो जेके बि पुटाणो औलाद न हुयो रब हड़वी खे पुट तक़सीम करे ॾिना अॼु मुला पुछनि था त मिलाद के मल्हायो आहे तव्हां नाग था पढ़ो गज़ल था पढ़ो मिलाद था मल्हायो के मिलाद मल्हायो आहे ख़ुशी के मल्हाई आहे मिठा सभ खां अव्वल मिलाद जी ख़ुशी करण वारो अल्लाह पाक सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो असीं इंसान आहियूं पंहिंजे हाल सां मिलाद मल्हाईंदासीं अल्लाह पंहिंजे शान मुआफ़िक मिलाद मल्हायो हुयो पूरी रोई ज़मीन खे सजायो वियो वणनि में ॿूटनि में ख़ुशबू आयूं झंझण जे जानवरनि ख़ुशबू मल्हायूं समुंडनि जे मच्छियुनि ख़ुशबू मल्हायूं उॾामंदड़ पखियुनि कॾहिं के गिराटियूं पाए मुस्तफा जे अचण जो मुबारकूं ॾिनियो सुभान अल्लाह ओ मिठा उन महबूब जो अचण मदीने वारे साईं जो दुनिया में जलवगर थियण असांजे लाइ रहमत जो छपड़ छाम बणजी आया वो सोने नबी जे अचण जी खुशी महबूब जो मिलाद सिर्फ मोमिन मल्हाईंदा केर मल्हाईंदा आहिनि जिनके मदीने वाले साईं सां मोहब्बत ऐं प्यार हूंदो आहे उहे इश्क वारा सोने नबी जो मिलाद मल्हाईंदा आहिनि ऐं जंहिं मिलाद मल्हायो आहे हुज़ूर जे विलादत जी ख़ुशी मल्हाई आहे रब उन जे ज़िंदगी खे ख़ुशियुनि सां भरे छॾींदो आहे माशाअल्लाह अॼु पहिरियों भेरो दरबार फैज़ हाशमी ते हाज़िर थियो आहियां हूअं त साईं सां मुलाक़ातूं हिते बि थियूं आहिनि मदीने में बि मुलाक़ातूं थियूं आहिनि साईं करम नवाज़ी कंदा आहिनि मोहब्बत वारा आहिनि प्यार ॾींदा आहिनि मोहब्बत ॾींदा आहिनि हमेशह मुलाक़ातूं थींदियूं रहंदियूं आहिनि पर अॼु हिन इज्तिमा में अची सच पुछो त मुंहिंजी दिलि ख़ुशि थी वई आहे मां सिर्फ़ ज़बानी लफ़्ज़ नथो चवां पंहिंजे दिलि जो आवाज़ थो ॿुधायां साईं जी ज़ात हिन इलाइक़े जे लाइ सिंध जे लाइ ख़ुदा जी रहमत जो छप्पड़ छाम आहे साईं जी सखावत ख़ुसूसन साईं जो दस्तरखान मूंसां बि जमात ॻाल्हियूं अचे कंदी आहे पसुनि जूं पसूं हितां गुज़रंदियूं आहिनि त साईं जन जे दस्तरखान ते
बराबर सखी खोड़ है मानियो खारायण वाला ॿिया बि खोड़ है पर दरगाह फैज़ हाशमी जो मंदिर दुनिया जा ईंदी आहे अल्लाह ताला साईं जे दस्तरखान में मज़ीद बरकतूं ॾींदो ऐं साईं सां मुंहिंजी दिली मोहब्बत इंशाअल्लाह ये मोहब्बत कायम दायम रहंदी अल्लाह कंदो ये जमायतुनि जा मोहब्बतुनि जा सिलसिला कायम रहंदा जेकी हिन आस्थाने सां मोहब्बत रखो था उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त पंहिंजे कामिल मुर्शिद सां निस्बत मोहब्बत कमी रखो मुर्शिद मिलियो ॼण मदीने वारो वीर मिलियो मुर्शिद सां असांजा हज़रत पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हा त मुर्शिद सां मोहब्बत पाव रखंदो त मदीने वारे जी मोहब्बत बि पाव मिलंदो मुर्शिद सां मोहब्बत मण रखंदो त मदीने वारे जी मोहब्बत बि मण मिलंदो मुर्शिद सां मोहब्बत जेतिरो ताल्लुक ॻंढापो पंहिंजे शेख जे तरीक़े सां रखंदो ओतिरो तव्हांजो ताल्लुक मदीने वारे वीर सां जुड़ंदो ऐं जेके मदीने वारे सां मोहब्बत मिली ख़ुदा जो कुर्ब नसीब वो मिठा हेडी रात सारी हेडी जमायत वेहण इहो को का शे विहारे ज़ी हर को कोन दो वे ही फैज़ा ही अल्लाह ताला जो फैज़ा ही उनकी दुआ है उनकी निगाह रहमत न त हेतरी खल्क कीअं थी सारी रात वेहे तव्हां जो वेहण सजायो तव्हां जी विक सजाई आहे मदीने वाले साईं फरमायो मन हदर फी मजालिस ज़िक्र कतब अल्लाह लहू बिकुल्ली कदम इबादत सजा हेड़ी महफिल में जिते जिक्र मुस्तफा जिक्र खुदा जेको बिखूं भरे अचे तो कदम कदम जे बदले में साल जे इबादत जो सवाब केतिरो साल जी इबादत मां भी लाड़काने में बिखूं भरे आयो आहियां हाणे इहे विखूं जेके थियूं न भली गाॾी में माण्हू अचे थो पर फ़ासिलो त विखुनि जे में मापबो न मदीने वारे साईं फरमायो त जेको जेतिरो मुफ़ासिलो तय करे हिन ज़िक्र मुस्तफा वारी महफिल में अचे थो विक जे बदले में उनखे साल जे इबादत जो सवाब थो मिले सोचो सस्तो आहे या महांगो आहे तव्हां हिन मीलाद जी महफिल में मदीने वारे साईं जी नात ॿुधी साईं जे ज़बानी नात खाननि जे ज़बानी नात ॿुधी नात पढ़ण सहाबा जी सुन्नत नात ॿुधण मदीने वारे साईं जी सुन्नत हज़रत अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब सुबुल हुदा व रशाद में इमाम साली रिवायत आणे थो त हजरत अब्बास मदीने वाले साईं जो चाचो आ अर्ज के या रसूल अल्लाह मुखे मोकल जो त तव्हां जे मीलाद जी नात पढ़ा छा पढ़ा मीलाद जी नात पढ़ा साईं फरमायस कुल ला युफ्दिल्लाह फाक चाचा मुझी नात पढ़ तुझी सूरत कदे न मटबी हजरत अब्बास नात पढ़िया मदीने वाले साईं खुद बुद्धिया ए नात केड़ी पढ़ी अंत लमा गुलिद अशरकतिल अर्द वदात बिनूरिकल उफुकु या रसूल अल्लाह जने अम्मा जी विलादत थी त जमीन में रोशन थी वई अम्मा जे नूर से आसमान जा किनारा रोशन सुभान अल्लाह हिन दौर जो मुल्लो हुजे हज़रत अब्बास बिन फतवा हणी कढिया हज़रत अब्बास सोचे त नूर हिक महबूब तुंहिंजे नूर सां आसमान रोशन थी वियो ज़मीन रोशन थी वई हुजूर खे नूर थो सॾे मिठा असां सुन्ननि जो अक़ीदो उहो ई आहे जेको हज़रत अब्बास हुजूर जे अॻियां पिया बयान कयो पोइ मुंहिंजे सुहिणे हबीब मदीने वारे इनकार न कयो रोकियो न साईं फरमायो पढ़ मुझी नात तुझी नात पढ़ण सां अल्लाह तुझी सूरत न मटाईंदो बेटा हिकिड़े ॾींहुं हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन मस्जिदुल हराम में था अचनि सीरत जे सभिनी किताबनि में इहो वाक़ियो अचे थो हुजूर जन मस्जिदुल हराम में पिया अचनि बैतुल्लाह जी मस्जिद जेका आहे सोना हबीब अचनि था अॻियों
हजरत अब्दुल्ला बिन रवाहा असहाबी सगोरो हुजूर जे अॻियां अॻियां पियो हले ऐं नात पढ़ंदो पियो अचे। छा पियो करे? नात पढ़ंदा। जवाब ॾियो, छा पियो करे? नात पियो पढ़े। त हजरत उमर हक़ल कयो त उमर अब्दुल्ला कुझु ख़्याल कर, तूं रसूलुल्लाह जे साम्हूं ई शेर थो पढ़ी, अल्लाह जे घर में मस्जिदुल हराम में तूं शेर थो पढ़ी। त हजरत उमर झिड़कियो हजरत अब्दुल्ला बिन रवाहा खे त शेर न पढ़। मदीने वारे साईं फरमाया त छचीस उमर न रोकीस, मुंहिंजी नात भली पढ़े। सुभान अल्लाह। उमर तव्हांजा तीर तलवारूं मुंहिंजे दुश्मननि खे एतिरो ॾुखियूं न लॻंदियूं जेतिरा अब्दुल्ला जा शेर हिनखे। सुभान अल्लाह। तव्हांजे तीरनि खां तलवारुनि खां नेज़नि ऐं भालनि खां उहो दौर तीरनि तलवारुनि जो न, हींअर वरी बम गोला मिसाइल गोला जेके नातान मुस्तफा जी दुश्मननि खे बदख्वाहनि खे मुस्तफा जी नात होरी ऐं शाहीन मिसाइल जी लॻंदा। वो मिठा जंगल मदीने वाले साईं की विलादत थी जे 12 रबीउल अव्वल की रात हजरत सैयदना अब्दुल मुत्तलिब मदीने वाले में जो ॾाढो आ काबे जो तवाफ तो करे थो। काबे जो तवाफ कंदे हजरत अब्दुल मुत्तलिब चयो त मूंखे नात जो आवाज मिठड़ो आवाज ॿुधण में आयो। हेॾे होॾे ॾिठो ही नात केर थो पढ़े, माण्हू त केरु आहे कोन, नज़र पढ़ण वारो नज़र नथो अचे, ही नात केर थो पढ़े ऐं नात कहिड़ी हुई? वुलिदल मुस्तफल मुख्तारू अल्लज़ी तहलिक बियदिल कुफ़ारू। मोहम्मद मीर जी अॼु विलादत थी आहे। सुभान अल्लाह। मुख्तार नबी जी विलादत थी आहे। मीलाद वारी नात हजरत अब्दुल मुत्तलिब तो चवे त मूं ॾिठो त बैतुल्लाह जे दीवारनि मां पियो नात जो आवाज़ अचे। काबतुल्लाह बैतुल्लाह हराम मदीने वाले मीर जी नात पियो पढ़े। नात बि मीलाद। सुभान अल्लाह। लगे तो यो काबो बि मीलादी आहे। हाला लगे काबो बि सुन्नी आहे। सुभान अल्लाह। मुस्तफा जो आशिक आहे जो हुजूर जे मीलाद जी नात तो पढ़े। जे हिन दौर जो मुलो हुजे हा त उन काबे खे रोकी हा त या बिदत न कर, पर न मिठा मीलाद मल्हाइण, मीलाद जो नातो ॻाइण, ख़ुशी मल्हाइण या बिदत न आहे, मदीने वारे मीर जी सुन्नत आहे। जेॾी महिल साईं जन बयान में फरमायो अम्मा हलीमा साईं जो सोने नबी के खणी पे वई, जेॾी महिल पंहिंजे कबीले बनु साद में पहुती आहे, अम्मा साईं फरमाई थी तफसीर मज़हरी वारे लिखियो आहे त अम्मा साईं फरमाई त मूंखे बत्ती बिजली ॿारण जी ज़रूरत ई न पई। जॾहिं महबूब खे पाण वटि खणी आयसि न पंहिंजे कबीले बनु साद में, मूंखे बत्ती बिजली ॿारण जी ज़रूरत न पई। पुछो वियो अम्मा छाजे करे तो बत्ती बिजली न ॿारी? कि मुस्तफा जे मुखड़े मां रोशनी निकिरंदी हुई। मुस्तफा जे पाक चेहरे जी रोशनी में न चंड जो चांड्रोकी हुजे, न सिज जो सुहाव हुजे, पर लजपाल नबी जे मुखड़े मजा नूर निकिरंदो हुयो। मुंहिंजो सारो घर रोशन थी वेंदो हुयो। अम्मा आमिना जो घर सारो मके जो शहर, अम्मा आमिना जो घर सारो मके जो शहर, सॼियूं दीवारूं ऐं दर जाॾे काॾे कर नज़र, आयो तन जो तबीब चिमकार थी विया, खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी विया, खुलिया सुन्नियुनि जा नसीब बेड़ा पार थी विया, खुलिया हिन जमायत जा भाग बेड़ा पार थी विया। ओ अम्मा आमिन अम्मा हलीमा जो भाग आई मक्के वारे वाग, लातई सीने सां सभाग
पोती महबूब बने माग वो खई लाल लबीब चिमकार थी वया खुलिया हिन दरबार वारन जा नसीब बेड़ा पार थी वया नूर जो सूर अम्मा ॾिठो कोन सूर थियो नूर जो ज़हूर अम्मा ॾिठो कोन सूर थी विया दर्द कुलई दूर ख़ुशू कयूं हरऊं सुभान अल्लाह हो आयो लाला लबीब महकार थी विया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी विया जेॾीमहिल हुज़ूर जी विलादत थी त एॾी ख़ुशबू निकिती एॾी सुरहान निकिती जो पूरो घर अम्मा आमिना जो त ख़ुशबूदार थी वियो पर पूरो मके जो शहर ख़ुशबूदार थी वियो खुदा जो कसम रिवायत में अचे थो जेमल अम्मा हलीमा साईं हुजूर के खणी कबीले बनु साद में पहुतिया त पूरो कबीलो वादियूं माथिरियूं पहाड़ियूं जंगल जबल हर पासे खुशबू 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 थी वई माण्हू पुछण लगा ओ हलीमा मक्के में शायद को अकुर वठी आई शायद को अंबर को मुश्क वठी आई जे आ अचो तवा के देखाया त मक्के में केड़ी खुशबू आंदी हुजूर जे करीब वठी आई त मुझे लजपाल नबी जे पाक बदन में मुश्क का वधीक खुशबू पई अचे वो मिठा उन महबूब जे अचण जी खुशी उन महबूब जे मिलाद जी खुशी सिर्फ मोमिन मल्हाईंदा ईमान वारा मल्हाईंदा तव्हां खे अल्लाह नवाज़ियो आहे हिन आस्थाने ते अची पंहिंजे मुर्शिद जे साम्हूं वेही सोने नबी जे आमद जी खुशी ऐं जशन अॼु तव्हां मल्हायो आहे अल्लाह करीम सभिनी जी हाज़िरी पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाईंदो हिन आस्थाने जो फैज़ क़यामत ताईं जारी ऐं सारी रहंदो अल्लाह करीम साईंदन के सेहत सा बड़ी जमात अता फरमाए सनन सायो जमात अहले सुन्नत ते कायम दायम रखे